वफा किथे न रही यार। खबर नाहे अलाए किथां आमिर तकलीफ़ करे मानी वठी आयो आहे। पर मूं त तव्हांखे चयो तव्हां तकलीफ़ न कयो। मूंखे बुख बि न हुई, सुबुह जो खाई वठां। तव्हांजो हर ख्याल रखण असांजो फर्ज़ त आहे न। हिकु ॻाल्हि चवां। चओ, छा ॻाल्हि आहे? मूंखे ईअं महसूस थी रहियो आहे ॼण मुंहिंजा कन गूंगन जे शहर में आवाज़ जी ॻोल्हा करे रहिया आहिनि। किथे आऊं पंहिंजे वजूद जे हथां धोखो त न खाई रहियो आहियां। जेको तव्हां सोचो पिया इहा उमिरि जी तक़ाज़ा आहे। जेकॾहिं कंहिंजी तकलीफ़ जूं रचनाऊं टुटी पवंदियूं आहिनि ऐं बेवस थी वेंदियूं आहिनि त उन तख़लीक़कार जी ज़िंदगीअ में कॾहिं बि सवेरो न आहे। तव्हां पहिरियों त कॾहिं अहिड़ो फ़लसफ़ो न ई ॻाल्हायो। इन करे जो मूं पाण जहिड़ा अहिड़ा हज़ारे मुसाफ़िर ॾिठा आहिनि जेके वक़्त जे हलंदड़ कारवां में गुम थी वेंदा आहिनि। असल में असां तव्हांखे कहिड़ी बि तरह सां डिस्टर्ब करणु नथा चाहियूं। छा तव्हांखे इहा ख़बर न आहे त अकेलाई जो मौत रड़ूं ॾेई मारे छॾींदो आहे। पर तव्हां फिक्र न करियो। मूं हिन भितियुनि सां पंहिंजी ज़िंदगी जे आख़िरी सफ़र ताईं रिश्तो जोड़े छॾियो आहे। तव्हांजी तबियत सही न आहे। शायद सुबुह जो भमराको थियण वारो आहे। तोखे उजाॻो आहे। तूं हाणे वञी भले आराम कर। सुबुह जो तव्हांखे हॉस्पिटल वठी हलंदासीं ऐं हाणे आराम कयो। ऐं हा, बुख लॻे त हीअ मानी खाइजो। वफा किथे न रही यार। वफा तलाश न कर। वफा किथे न रही यार। वफा तलाश न कर। खुदा जे वास्ते हैड़ी खता तलाश न कर। वफा किथे न रही यार। वफा तलाश न कर। पागल पखी बि पंहिंजनि बचनि सां प्यार कंदो आहे। शायद आऊं उहो हुजां। आमिर पुट, जी मामा। तव्हांजे अबू जी तबियत ख़राब आहे। अरे मामा, उहा त रोज़ ख़राब हूंदी आहे। सुभाणे हुनखे हॉस्पिटल में एडमिट करायो। एॾी तबियत ख़राब आहे छा? मूंखे ईअं महसूस पियो थिए। ठीकु आहे, पोइ सुभाणे कुझु कंदासीं। पर इहा ॻाल्हि ज़हन में हुजई, विसारे न छॾिजांइ। हा मामा, वरी बि तव्हां सुबुह जो मूंखे यादि ॾियारिजो।
ठीकु आहे, तूं हाणे आराम कर, सुबुह जो ॾिसंदासीं। ओके, गुड नाइट। अफजल साहब, ऑफिस जी टाइम मुताबिक 2 कलाक लेट अचण जो जवाज़। सर घर में कुछ इमरजेंसी हुई, इन करे लेट थी वई। एमरजेंसी या रिटायरमेंट जो सोचियो पिया? जेकॾहिं ईअं चाहियो था त पोइ देर छा जी? न सर, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे सर। आऊं इन ते वेरी सॉरी थो कयां सर। आईंदा ईअं न थींदो सर। वेरी सारी पुराणो फार्मूलो आहे। पंहिंजी नौकरी लाइ सोचियो। जेकॾहिं प्रॉपर्टी ज्यादा आहे त शौक़ सां नौकरी छॾे ॾियो। अगेन आई आईंदा ईअं न थींदो सर, बिलीव मी सर। आईंदा वेरी सारी जी का बि गुंजाइश न हूंदी। पाण खे ठीकु कयो। ओके सर। ठीकु आहे, वञी सघो था। थैंक यू सर, थैंक यू वेरी मच सर। अफजल, छा कर? कुछ थियो आहे छा? यार यो बस औलाद जी खुशियुनि जे लाइ छा छा नथो सघो। ओ, समझी वियसि। जावेद साहब ऐं इकबाल साहब सां तल्क करणु घुरिजे, है न? यार अॼु जेको न बर्दाश्त कयो आहे, ऐं पाण हुन ते हैरान आहियां ईअं छो थियो। अफजल, जेके माण्हू रिश्वत जे पैसनि सां पंहिंजी औलाद खे कुकर खाराईंदा आहिनि, भला तूं उन्हनि सां सीनो सही? यार अॼु तूं मूं सुठो आहे, पर आईंदा मां बर्दाश्त कोन कंदुसि। रिलैक्स थी हल मूंसां। मूंखे उहा बि तोसां तमामु ज़रूरी ॻाल्हाइणी आहे, ठीकु आहे? पापा अलाए छो देर करे छॾी आहे, हालांकि ऑफिस जो टाइम भी खत्म थी चुको आहे। बस अचण वारो ई हूंदो, तव्हां तयार थी वठो। अरे मां असीं त तयार आहियूं यार। पापा असां तव्हांजो इंतज़ार करे रहिया हुआसीं। अॼु पिकनिक जो प्रोग्राम ठाहियो आहे। एज़ यूअर विश, जंहिंमें तव्हांजी ख़ुशी। पापा जेकॾहिं मूड में आयो त हिकिड़ी ॻाल्हि चवां? चओ पुट। मां कुझु बि हुजां, पर तव्हांजे लाइ हमेशह हैप्पी मूड में आहियां। चओ। पापा ॻाल्हि इहा आहे त चओ पुट, रुकजी छो वे? मां थी तव्हांखे ॿुधायां, आमिर नई गाॾी ख़रीद करण जे लाइ चए पियो। बस इहा ई रिक्वेस्ट आहे। मूं लोन जा कागज़ ॾेई छॾिया आहिनि, हफ़्ते खनि में कमु थी वेंदो। उन खां पोइ किस्तुनि ते नई गाॾी बची। थैंक यू सो मच पापा, तव्हां त मुंहिंजे दिलि जा सभु अरमान पूरा करे छॾिया। अरमान न पर ख्वाहिशूं। एक्सक्यूज़ मी, अरमान ऐं ख्वाहिशुनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे? हाणे छॾियो मज़ाक खे, हलो त हलूं। तव्हां मूंखे सिर्फ़ु 5 मिंट ॾियो, तव्हां फ्रेश थी वठो, पोइ हलूं था। ओके? ओके पापा।
पिया ॾिसो तव्हां? ॾिसां कोन थी बल्कि ॻोल्हियां पियो। समुंड जे हिननि शोर कंदड़ लहरुनि में उहे यादूं, उहे सारूं जिन में मुंहिंजी ज़िंदगी जा लुड़क गर्क थियल आहिनि। मूं त सभु कुझु विसारे छॾियो, पर तव्हां खां अलाए छो अञा इहा ॻाल्हि नथी विसरे। शायदि तव्हां इन ॻाल्हि खां वाक़िफ़ हुजो त मर्द जा एहसास पल पल में जीअंदा आहिनि ऐं पल पल में मरंदा आहिनि बनिस्बत औरत। इन में त को शक कोन्हे, असां त चार दीवारीअ जे अंदरि ज़िंदगीअ सां जंग विढ़ंदियूं आहियूं। बेरोज़गारी जे फुटपाथ ते अंदर जे वजूद सां जंग कंदे सवें मेल पंधु करे समुंड जी सीर में अखियूं विझी सुर सारंग खे सॾकंदो हुअसि त मुंहिंजी औलाद जे लाइ ख़ुशियुनि जा मेघाण। आख़िर उहे वसिया ऐं सुख जो साह खयोसीं। हा पुट, मज़ो आयो? बिल्कुलु असां हाणे थकिजी पिया आहियूं। पापा हाणे मूड थियो आहे त कंहिं होटल ते मानी खाइजे। हाँ पापा। मानी खाईंदो? तव्हांखे त ख़बर आहे न, वॾनि अस्पतालनि में वॾो ख़र्च आहे ऐं पूरी पर घोर बि नथा लहनि। हाँ पापा, इन करे असां डिसाइड कयो आहे त तव्हांखे कंहिं गवर्नमेंट हॉस्पिटल में एडमिट कराईंदासीं। हाँ पापा, अदा उमिर सही तो चए, तव्हांजे लाइ इहो ई बहितर रहंदो। घटि में घटि असां तव्हांजो ख़्यालु त रखी सघूं था। को वॾो मसइलो न आहे, तव्हां उते जल्दी ठीक थी वेंदा। हाँ पापा, वधीक जी तव्हांजी मर्ज़ी हुजे ईअं कयो। कंहिं चयो आहे त एतिरो बीमार आहे? इहा तव्हांजी सोच आहे। आमिर, ऐं एतिरो मज़बूत आहियां जो हर बीमारी जो मुक़ाबिलो करे सघां थो। पापा, असांजो तो फर्ज़ आहे। ज़िंदगी जो फर्ज़ आहे बेवफ़ाई करणु। केतिरो बि इलाज करायो, पर तक़दीर जे कासिद खे मोटाए नथो सघिजे। पुट आमिर, ॾिस त दर ते केरु आहे। जी पापा, बहितर इहो ई थींदो, तव्हां पंहिंजो इलाज करायो। हाँ, जिद न कर, उती हल असां सां। पापा, अंकल यूनुस है। मुसाहिब, मां त तव्हांखे पहिरियां ई चयो त पापा ठीकु आहे, तव्हां त हरूभरू मूंखे परेशान कयो। ॾिठो मम्मा, बाक़ी तव्हांजी मर्ज़ी। अलाए कहिड़ो नाटक आहे। मूंखे त कुझु सम्झ नथो अचे। अस्सलाम वालेकुम अस्सलाम। यूनुस, आऊं बस मूंखे ॿुधाइण जी का बि तुंहिंजे चेहरे जी किताब मां सभु कुझु पढ़ी। अंकल, तव्हां पापा खे सम्झायो बि नथा। असां चऊं था हॉस्पिटल हलो,
और जो वही इनकार आहे बेवकूफ़ आहे जो ख़ुशि हूंदे बि बैड ते पियो। ॾिसो न अंकल तव्हां ॿुधी थो छा थो चए तुंहिंजो औलाद? ख़ुशि हूंदे बि घर जी फैमिली खे परेशान थो करे। हिन उमिरि में तोखे इहे गंद मुनासिब थो लॻे? बेवकूफ़ हरू भरू पंहिंजी फैमिली खे टेंशन ॾेई छॾो। बस अंकल तव्हां ई सम्झायोसि। अचे ई वटि फ्रूट तूं घर हल, मां हिन पागल खे सम्झायां। आईंदे तव्हांखे हिन मां कॾहिं बि कंहिं बि क़िस्म जी का शिकायत न ईंदी। तूं मां सभु सम्झां थो अकबर। तोखे पंहिंजी औलाद सां मुहबत करण जो मुआवज़ो मिलियो आहे। वाक़ई तूं अफ़ज़ल आहे। अच मूंसां गॾु। ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।